हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। आऊं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार। जी त असीं इंग्लिश ग्रामर खे पढ़ूं पिया, जंहिंमें असीं 2 लेक्चर जेको आहे उहे कवर करे चुका आहियूं। अॼु पंहिंजो टियों लेक्चर आहे, जंहिंमें असीं पढ़ंदासीं सेंटेंस यानी जुमिले जे बारे में। त सेंटेंस छा हूंदो आहे, जुमिलो छा हूंदो आहे। जेकॾहिं केरु हिन चैनल ते नओं आहे ऐं हुन गुज़िरियल लेक्चर न ॾिठा आहिनि त प्लेलिस्ट में वञी करे हू जेके गुज़िरियल लेक्चर आहिनि उन्हनि खे ॾिसी सघे थो ऐं उन्हनि मां फ़ाइदो हासिल करे सघे थो। सो बग़ैर कंहिं देरि हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। त सेंटेंस छा खे चइबो आहे, हिन जी डेफिनेशन वसफ़ जेको आहे उनखे पहिरीं पाण नोट कंदा हलूं। त सेंटेंस अ ग्रुप ऑफ वर्ड्स which makes a complete sense. A group of words which makes complete sense is called sentence. Group means जथो या made, words means लफ्ज़न which make a complete sense, जेको पूरो मफ़हूम ज़ाहिर करे। अखरनि जो अहिड़ो मेड़, लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जेको पूरो मफ़हूम या पूरी माना ज़ाहिर करे, तो उनखे असीं जुमिलो चवंदासीं। ॾिसूं था सिंधी में जी वसफ़ त जुमिलो छा खे चइबो आहे। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ या मजमू जंहिंमां पूरो मफ़हूम ज़ाहिर थिए त उनखे जुमिलो चइबो आहे। हाणे मिसालनि सां जेको आहे इनखे वाज़े कंदासीं त कीअं हूंदो आहे जुमिलो। मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल, आउं स्कूल वञा थो। हाणे सिंधी में ॾिसो, आउं हिकिड़ो लफ़्ज़ ठहियो, स्कूल ॿियो लफ़्ज़, वञा टियों ऐं तंहिंखां पोइ थो। इहे 4 लफ़्ज़ मिली करे छा था कनि, हिकिड़ी मफ़हूम ज़ाहिर पिया कनि, हिकिड़ी माना ज़ाहिर पिया कनि। त मतिलबु त आउं स्कूल वञा थो, असांखे पूरी फरोड़ पवे थी, त उनखे असीं छा चवंदासीं त हीउ जुमिलो आहे। I go to school, इंग्लिश में वरी कीअं थींदो, I go to school। हाणे ॾिसो, I हिकिड़ो अलॻि लफ़्ज़ थी वियो, go अलॻि थी वियो, to अलॻि थी वियो, स्कूल अलॻि थी वियो। तव्हांखे यादि हूंदो लेटर्स में मूं पढ़ायो हो त कॾहिं कॾहिं हिकिड़ो लेटर जेको आहे उहो वर्ड बि थींदो आहे। सो हिन में आई ॾिसो, इहो हिकिड़ी पूरी माना ज़ाहिर पियो करे। आऊं मतिलबु पूरो हिते लफ़्ज़ आहे। आऊं 10वीं क्लास में पढ़ां थो। हाणे इनखे ॾिसो, आई स्टडी इन क्लास 10, आऊं 10वीं क्लास में पढ़ां थो। त ही हो जुमिलो इनखे चइबो आहे। जीअं अखर पाण में मिली करे लफ़्ज़ ठाहिनि था, लफ़्ज़ पाण में मिली करे छा था ठाहिनि, जुमिला ठाहिनि था। हाणे जुमिलनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि, नेगेटिव हूंदो आहे, इंट्रोगेटिव हूंदो आहे, अफर्मेटिव हूंदो आहे। उहो वरी कंहिं ॿिए क्लास में पढ़ंदासीं इंशाल्लाह। सुभाणे पाण जेको आहे पार्ट ऑफ स्पीच जेको आहे उन्हनि खे ॾिसंदासीं त टोटल पार्ट ऑफ स्पीच घणा हूंदा आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि खे कवर कयूं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाल्लाह वरी मिलंदासीं ॿिए क्लास में। अल्लाह हाफ़िज़।